जिना अस्पताल कराची में गैर कानूनी बर्तन खिलाफ आईनी अदालत में केस जी ॿुधणी थी आहे। जिना अस्पताल इंतजामिया अदालत में जवाब जमा कराए छॾियो। वफ़ाक़ ऐं सिंध हुकूमत जे वकीलनि तरफ़ां जवाब जमा कराइण लाइ मोहलत घुरी वई। आईनी बेंच जी सरबराह जस्टिस के आगा मोहलत घुरण ते कावड़ जो इज़हार करण खां पोइ मोहलत ॾेई छॾी। आईनी बेंच ठाही वई त जीअं के जल्द उकलाए सघिजे। जस्टिस के आगा जो इहो चवणु आहे, असांखे हुकूमत खां मुकमल सहकार जी उम्मीद आहे त हुकूमत तरफ़ां जवाब वक़्त ते जमा करायो वेंदो। आईनी बेंच जे सरबराह जो इहो चवणु आहे, वफ़ाक़ी ऐं सूबाई हुकूमतनि 1 साल खां जवाब जमा नाहे करायो। दरख़्वास्त गुज़ार जो इहो चवणु आहे, जिना अस्पताल कराची में गैर कानूनी भर्तियुनि ख़िलाफ़ आईनी अदालत में केस जी ॿुधणी थी आहे। जिना अस्पताल इंतजामिया अदालत में जवाब जमा कराए छॾियो। वफ़ाक़ ऐं सिंध हुकूमत जे वकीलनि तरफ़ां जवाब जमा कराइण लाइ मोहलत घुरी वई। आईनी बेंच जे सरबराह जस्टिस के आगा मोहलत घुरण ते कावड़ जो इज़हार करण खां पोइ मोहलत ॾेई छॾी।